खबर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयो पिया घोटकीअ मां। घोटकीअ में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॻवाण मीर इफ्तिखार लुंड पारां एहसास रजिस्ट्रेशन सेंटर जो दौरो कयो वियो आहे। यूनिस भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ पीटीआई जे ज़िले सदर मीर इफ्तिखार लुंड पारां घोटकी एहसास रजिस्ट्रेशन सेंटर जो दौरो कयो। रजिस्ट्री लाइ आयल औरतुनि जूं शिकायतूं ॿुधण बाद एहसास रजिस्ट्रेशन कंदड़ अमले खां पिणु मालूमात वरिती। उन मौक़े ते मीर इफ्तिखार खान लुंड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त विफ़ाक़ी सरकार वज़ीर आज़म इमरान खान मुल्क में गुरबत ख़त्म करण लाइ एहसास प्रोग्राम शुरू कयो आहे, जैसा मुल्क में गुरबत जो रेशो घटि थींदो। औरतुनि खे घुर्जे त हू वधि खां वधि रजिस्ट्रेशन कराए फ़ाइदो हासिल कनि। हुन चयो त विफ़ाक़ी सरकार जे हुकुम ते एहसास रजिस्ट्रेशन सेंटर जो दौरो कयो आहे, जिते रजिस्ट्री लाइ आयल औरतुनि जूं शिकायतूं ॿुधियूं आहिनि। हुन चयो त घोटकीअ में मौजूदु एहसास रजिस्ट्रेशन सेंटर खे वधीक बहितर बणाइण लाइ इंतिज़ामिया सां ॻाल्हायो आहे। घोटकी रजिस्ट्रेशन सेंटर ऑफिस खे डेस्कनि जी खोट आहे, जेका जल्द पूरी कई वेंदी। उन मौक़े ते मीर इफ्तिखार खान लुंड सां रहिस अलावसा जो घोटो मुश्ताक शाही लगारी, हसन चाचण ऐं ॿिया गॾु हुआ।